सखर, नवाबशाह, बदीन, सांगड़, मिठी, दादू, डोकरी ऐं ठरी मीरवा समेत ॿियनि शहरनि में उम्मीदवारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध हुकूमत 60 खां 70% मार्क्स खणंदड़ उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ करे 40% वारनि खे ऑफर आर्डर ॾिए पई। NTS पास उम्मीदवारनि जा जाइज़ मुतालबा पूरा न कया विया त 3 मई ते CM हाउस अॻियां धरणो हणंदासीं। सखर, नवाबशाह, बदीन, सांगड़, मिठी, दादू, डोकरी ऐं ठरी मीरवा समेत ॿियनि शहरनि में उम्मीदवारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध हुकूमत 60 खां 70% मार्क्स खणंदड़ उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ करे 40% वारनि खे ऑफर आर्डर ॾिए पई। NTS पास उम्मीदवारनि जा जाइज़ मुतालबा पूरा न कया विया त 3 मई ते CM हाउस अॻियां धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।